अजीज़ान गिरामी मुझा बुजुर्ग भाइरो मां पंहिंजे मारूज़ात जे शुरू करण खां पहिरीं तव्हां सॼी जमात खे मुबारक ॾींदुसि जो तव्हां पंहिंजा कम छॾे पंहिंजा घर छॾे पंहिंजा बच्चा ॿार छॾे सुबुह खां वठी हिन महिल ताईं हिन पिंडाल में वेठा रहिया हो। अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूरी मक़बूल फरमाए। अज़ीज़ो ये रजब शरीफ जो महीनो आहे। तव्हां समूरनि खे ख़बर आहे त हिन महीने जी 27 वारी रात अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबीअ मिठे मोहम्मद करीम खे मेराज करायो आहे। मेराज वारे वाक़े में अल्लाह ताला कुछ असांखे ॻाल्हियूं सम्झायूं। उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिश कयूं, अमल जी मेहनत कयूं। इंशाअल्लाह असांजा अक़ीदा भी ठही पवंदा, ईमान भी असांजो कामिल बणिजी वेंदो, दुनिया में भी आबाद थींदासीं, आख़िरत में भी असांजा बेड़ा पार थी पवंदा। अल्लाह ताला मेराज वारो वाक़ियो शुरू कयो आहे सुभान सां। छा सां? कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। आस्ते दागो सुभान अल्लाह। अब आज तव्हां बुख ते हो त मां बि बुख ते आहियां। खुदा वाहिद शायद आहे 2-3 बिस्कुट खाई आयो आहियां, चांहि बि न पीती आहे। ऐं तव्हां वरी मां खां वधीक सफ़ा पूरा लॻा पिया। ॾींहुं राति सफ़र असांखे, मुसाफ़िर असांखे, उजाला असांखे, ऐं तव्हां वरी मां खां वधीक सफ़ा पूरा लॻा पिया हुजण। हाणे कराची खां टेलो हलाए पवंदा। ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला मेराज वारो वाक़ियो शुरू शाखों क्यों चो ताके टोटाए बदी वेठे सुभान अल्लाह। ओ मुझा अज़ीज़ो सुभान अल्लाह के ॾाढी प्यारी आहे। नबी फरमायो जेको सुभान अल्लाह तो चवे अल्लाह ताला उनजे बिश्त जे बंगले में वण थो हणाए। जंहिं वण जी एॾी ददगी छांव आहे जो जेकॾहिं को माण्हू भली सवारीअ ते तेज़ सवारीअ ते चढ़ी भॼ भॼां कंदो रहे 500 साल सफ़र करे करे थकी पवंदो, पर न सुभान अल्लाह जे चयल वण जी छांव खुटाए न सघंदो। अल्लाह ताला एॾे वॾी छांव वारे वण खे सुभान अल्लाह चवण सां तव्हां जे बंगलनि में थो लॻाए। अञा भी आस्ते कयो, अञा भी होरियां कयो। हिते अलखेर वारनि जी ट्रक अचे त तव्हांजी दाह हेॾो वञी ओस्टिक हुजे, हेॾो वञी घड़ी खेर हुजे, उन महिल त वात में हिकु साउंड थो अची वञे। सुभान अल्लाह में छो सुस्ती कई अथव? बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह।
बहितरनि जे दरवाज़नि खे खोले छॾियो सुब्हानल्लज़ी पाक आवाज़ात जो पंहिंजे बाने खे जंहिं शेर करायो अल्लाह ताला पंहिंजो तारुफ पंहिंजी सुञाणप सुभान सां कराई आहे सुभान जी माना आहे पाक पाक अल्लाह ताला पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात जो यो तारुफ करायो यानी अल्लाह ताला फरमायो मां पाक आहियां अमल खां सॼी दुनिया वारनि खे मारींदो आहियां पर मां अल्लाह साईं पाण मरदो ई न आहियां अल्लाह ला इलाहा इल्ला वल हय्युल क़य्यूम शाखों जो मौत चो सुभान जी वॾी माना शाखों पाक मौत ओ मैं कुल्लु मन अलैया वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सभिनी खे फनायत बाक़ी रहण वारी ज़ात बुलंद आवाज़ पाक आवाज़ शाखों पाक फरमाए तो ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम सॼी दुनिया वारनि खे निंड कराईंदो आहियां पर मां अल्लाह साईं निंड खां त पाक ऊंघ खां बि पाक पाक आवाज़ शाखों पाक फरमाए वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम अल्लाह फरमाए मां थक जाऊं पाका सॼी दुनिया वारनि खे थकाईंदो आहियां प्यारो मोहम्मद करीम भी थकी रात जे पहर में आराम पज़ीर कंदो आहियां आराम पज़ीर थींदो आहियां निंड कंदो आहियां पर मां अल्लाह साईं निंड खां पाक आराम खां पाक थकजण खां पाक वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम पाक आवाज़ शाखों वो युतिम वला युतम रब माए तुमा खाइण खां पाक सॼी दुनिया वारनि खे मां अल्लाह खाराईंदो आहियां पर पाण हिकु ग्रहण खां पाक सॼी दुनिया वारनि खे पीआरींदो आहियां पर पाण पीअण खां पाक फरमाई मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा बुलंद आवाज़ अल्लाह सॼी दुनिया वारनि खे अल्लाह पीआरींदो आहे पर पाण पीअणो
पाका वज़ात शाखों जो अबे माखो सजी दुनिया वालों ये बेमारो बाइंदो पर बाना अबे खुबी पाक दम्मा खुबी पाक पाका वज़ात आले औलाद खाना ज़ालने बच्चन खाना लम यलिद वलम यूलद अल्लाह फरमायो मां अबे मां खुमी बाग द बच्चन बारन खुमी बाग बदीउस समावाति वल अर्ज़ अन्ना यकूनु लहु वलद वलम तकुल लहु साहिब अल्लाह फरमायो मांखे कीअं थींदी औलाद कीअं थींदो मूंखे पुट कीअं थींदी मूंखे न्याणी जॾहिं त मांखे ॿार ॼण वारी ज़ाल ई नाहे मां ज़ाल खुबी पाक त बचन ऐं ॿारनि खुबी पाक पाक वाला शाखों जो शरीकन होगा जो शरीकन हो वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा तानी सुभान अल्लाह बुधाए थी ता सफ़ा अच लगा पिया ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह अना इमरान खान टैक्स नहीं है सुभान अल्लाह पे सुस्त न थियो पर निभाओ जो गीची पियो आयो सुभान अल्लाह ते बिहणो टैक्स न छॾे पेट्रोल न छॾे रेल न छॾे कोचूं पिछाड़ी हाणे टोरे टैक्स पेशाब टैक्स ज़ालिम हर शइ ते टैक्स हुई वेठो आहे डमर असांजी गीची पियो आहे इहो ॾोह बि असांजो आहे चओ त सयूं न मञींदो पंहिंजो ॾोह न अमालुकुम मालुकुम नबी साईं फरमायो जहिड़ा तव्हांजा लक्षण हूंदा ओड़ा तव्हांखे हुकुमरान मिलंदा पहिरियों असांजा लक्षण चङा हा त नवाज़ शरीफ़ जहिड़ो ठोड़ो हुयो मिड़ेई कमु हले पियो तेल सस्तो अटो सस्तो सब्जियूं सस्तियूं वरी हाणे सफ़ा असांजा अमल ख़राब थी विया त वरी इहो भोलो मुंहं में लॻी वियो आहे वरी अञा चङा थींदा त वरी हिन खां बि वधीक निभाउ कीचे पियो ये सब अज़ाब असांजे हथनि जी महिनत आहे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए ظهر الفساد في البر والبحر بما كسبت أيدي الناس एक कोरोना वारो भी असांजी हथनि जी कमाई या कोरोना आई कीअं ख़बर आहे तव्हांखे कंहिंखे ख़बर आहे कोरोना कीअं आहे नथो मां ॿुधायांव या कोरोना तॾहिं आई जॾहिं लाहौर इस्लामाबाद में मथा उघाड़ा करे सीना खोले असांजूं अमड़ियूं भेनरियूं रोटन रस्तन दे निकली आयूं बिन रतन में जले मेरा जिस्म मेरी मर्जी मेरा जिस्म मेरी मर्जी
मेरा जिस्म मेरी मर्जी। अल्लाह ताला फरमायो ओ मेरा जिस्म मेरी मर्जी करण वालो ॾिसो त हाणे कीअं तव्हांखे मां अल्लाह सही मेरा जिस्म मेरी मर्जी जो मज़ो थो चखायाव। कोरोना जो मर्ज़ आणे अल्लाह ताला माइन खे त घरनि में पर्दनि में विहारे छॾियो, माइन जूं त ॿुठारियूं लिकराए छॾे, पर जेके मर्द उन्हनि सां सपोर्ट पिया करनि उन्हनि खे बि अल्लाह पर्दा कराए छॾिया। हाणे उहे मायूं बि लिखी पियूं मर्द बि असांखे त परवाह ई न आहे। उहे मर्द बि हाणे बि ॿुठारा लिकाए वेठा आहिनि, हाणे ख़बर नथी पए अधु आहे कि न अधी। हाणे लाहे मुंहुं तूं इहो त ख़बर पए नी। अज़ीज़ो हे हथनि जूं कमाइनि असांजी, हे माकड़ वारो अज़ाब इहा असांजी हथ जी कमाई आहे। हे इमरान ख़ान जहिड़ो अज़ाब इहा बि असांजी हथनि जी कमाई आहे। पाण जेकॾहिं नेक बणिजी वञूं, नमाज़ी बणिजी वञूं, क़ुरान जा आशिक़ बणिजी वञूं, क़ुरान जा पतंग बणिजी वञूं त अल्लाह जे असांखे हुकुमरान बि मौलाना फज़ल रहमान जहिड़ो नसीब फरमाए। पर अमालुकुम मालुकुम जहिड़ा असां बेनमाज़ी तहिड़ा असांखे हुकुमरान बि बेनमाज़ी था वञनि। हिन ढगे खे त नमाज़ पढ़ण बि नथी अचे इमरान ख़ान खे। चरियो ताहिरुल क़ादरी जे कॾहिं ईद जी नमाज़ पढ़े, पोइ नमाज़ में वरी हिनखे गोबो को लही आयो लकड़ खीसे मां रुमाल कढी, वरी जंहिंमहिल सलाम न फेरायो ताहिरुल क़ादरी उथियो पियो ख़ुतबे लाइ त हे वरी जल्दी उथी खणी भाकुर पाते हुनजे त निभागा न झट वेह ख़ुतबो थींदो पोइ भाकुर पाए ॾिए। असांखे पाण खे ईद जी नमाज़ नथी अचे त हुकुमरान बेड़ा वेला। असांजा खोड़ दोस्त तकींदा आहिनि, पतो ई न हूंदो त ईद नमाज़ पढ़बी कीअं आहे। जनाज़नि में बि तकींदा आहिनि, छा थो थिए। हाणे कंहिं वरी छा थोरो नमाज़ पढ़े पोइ जनाज़े जी हिकिड़ी तकबीर लॻी हिन खणी ॿाहूं वधी, ॿी जो तकबीर लॻी त डायरेक्ट रुकूअ में हलियो वियो, पोइ वरी भरिसां हिकिड़ो ॿियो बीठो हुओ हुन वरी हीअं पासे में रुके न रहियो त साईं भंग पटारी पी आयो आहे, ख़ैर होशी न थी, जनाज़े में रुकू हूंदो ई न आहे। अज़ीज़ो क़ुरान शरीफ़ असांखे नथो अचे त असांखे हुकुमरान बेड़ा था मिलनि। रहमान मलक जहिड़ो माण्हू 3 दफ़ा क़ुल अल्लाह शरीफ़ पढ़े तॾहिं बि पढ़ी न सघियो। वरी हाणे साईं अब्दुल गफूर हैदरी साहिब सेनेट में आकुर पातसि त हेॾी डिग्री हेॾी हैसियत क़ुरान शरीफ़ जी नंढड़ी सूरत इख़लास बि तोखे न आई। चए छो मूंखे अचे थी उहा त ग़लती हुन में लिखत में जेको पनो मूंखे लिखी ॾिनो हुन में ग़लती मूंखे त अचे थी। चए पढ़, वरी जो पढ़े त साॻी ग़लति। एतिज़ाज़ खे अलहम्द शरीफ़ न आयो। अज़ीज़ो ये असांजा ॾोह आहिनि, असां पाण चङा थी वञूं त हुकुमरान बि अलाह असांखे चङा ॾे। आमालुकुम मालुकुम। अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा जवान हा, उमर फारूक जहिड़ा जवान हा, उस्मान ग़नी जहिड़ी रैयत हुई, अली मुर्तज़ा जहिड़ी रैयत हुई, हज़रत बिलाल ऐं सुहैब अम्मार जहिड़ी रैयत हुई। हुकुमरान बि अल्लाह से उन्हनि खे प्यारे मोहम्मद करीम जहिड़ो लाल नसीब फरमाए छॾियो। जहिड़ा पाण ओड़ा हुकुमरान मिला। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाइरो, महिरबानी करे पाण संभालियो। अॼु इरादो कयो इंशाअल्लाह नमाज़ जा पाबंद थींदासीं। अॼु इरादो कयो इंशाअल्लाह क़ुरान जा आशिक़ बणबासीं। अॼु इरादो कयो इंशाअल्लाह ताला अल्लाह जी फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारींदासीं।
अजो इरादो क्यों जब प्यारे मोहम्मद करीम जी ताबेदारी में जिंदगी बसर कंदास अजो इरादो क्यों इंशाअल्लाह सूरत सीरत मोहम्मदी पैदा कंदास अल्लाह जाने तो जने ता सब नेक बन जींदो ता दुनिया में भी आबाद बन जींदो आखिरत में भी अल्लाह ताला ता जा बेड़ा ही पार फरमाए छड़ींदो पर जेकने नेक न थींदो तो दुनिया में भी एरन बोलन जी पिण पवंदो कबर क़यामत में मलाइक मोचड़ा पिसाइन पिया अथव तो मालिकन खे चई छॾियो त जंहिंमहिल तव्हां मरो त तव्हांजे जिस्म ते तेल मखे छॾनि अज़ीज़ो संभालियो पाण मां अर्ज़ पे कयमि पाक औलाद शाखा जो शरीकन का अल्लाह ताला के इल्म हो तो मां पंहिंजे प्यारे नबी के जने यो एजाज बख्शदुम अर्शे मौला दे घुराइनो मां दबो घणाई चरिया सोने नबी मोहम्मद करीम के मासा शरीक बनाइंदा तेरे करे अल्लाह अज़ीम पेरी वज़ाद फरमाई सुभानल्लाजी मा अल्लाह पाक शरीक मा भाई वारन का मा अल्लाह सही पाक मुझो को मटी नहीं मुझो को मुकाबली नहीं मां मटे मुकाबलन को पाक मां मिसलन को पाक मां वजीरन उज़रान को पाक मां मशीरन को पाक वला जिद्द लहू वला निद्द लहू वला मिसल लहू वला मसील लहू वला शिबह लहू वला शबीह लहू वला नज़ीर लहू वला वज़ीर लहू वला शरीक लहू तेरे मानो नबी सिंह अल्लाह से शरीक की मिला जो अल्लाह से पांजी शान में पांजी मान में पांजी कुदरत में पांजी इज्जत में अकेलो जो अल्लाह जो कोई मिसाल ना ओ यार समझने की कोशिश कयो हू खालिक है मिठो मोहम्मद करीम मखलूक हू महबूद है मिठो मोहम्मद करीम आबिद पान साईं फरमाया ना अव्वलुल आबिदीन हू राज़िक़ है मिठो मोहम्मद करीम मरज़ूक़ हो मसजूद है मिठो मोहम्मद करीम साजिद हो दुआन के बुधण वारो है प्यारो नबी दुआन घुरण वारो ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो हो निंड खुंपाक मुझो प्यारो नबी निंड करण वारो हो खाने पीण खुंपाक मुझो प्यारो नबी खाने पीण वारो हो अल्लाह से मोहताज खुंपाक ओ मुझो प्यारो नबी मोहताज हो अल्लाह से थक जण खुंपाक मुझो प्यारो नबी थक जी तो पवे कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु व इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरान तरतीला कुमिल लैल उठ मुझा प्यारा नबी शाहे जैसे थकी पियो आ सजो दी इन लक फिरनार सबरन तवीला तो जो कुरान बुधायो आ थकी पियो आ निंद कया जे आराम कया अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी भले निंद मां अल्लाह से समझा दो तो के थकावट थी छो तो तू थक जण वारो निस्फहु व इनकुस मिन्हु कलीला अथरात जो सोया अन्या भी वधीक भले तू निंड कर आराम कर थकड़ो पंहिंजो लाए जॾहिं थक लही पई त पोइ वरी उथी बि नमाज़ में मुंहिंजी क़ुरान जी तिलावत कर फतहज्जद बी
نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا सुनो नबी थक जन वारो आओ थक जन खुपाक ओ मुझा अजीजो मुझा भाईरो मुझे प्यारो नबी जालन वारो यारन घरवारन जो घोटा हो अल्लाह जालन खुपाक हे मुझे प्यारो नबी बचरन बारन वारो साईं के चार न्याणे चार पुटन हो अल्लाह से करे पुट कन्याने खुमी पाक ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो हो नबी बनान वारो ही नबी बनजण वारो ओ हुकुम मोकलण वारो ही हुकुम मञण वारो इत्तबि मा युहा इलैक मुझे प्यारे नबी फरमायो मां इसी ताईं को कमी न कंदो जेस ताईं अल्लाह ताला जो हुकुम न अचे वमा यंतिकु अनिल राग ॿुधो त छा चवंदो आहे आशिक़ मजबूर आहे आशिक़ मजबूर थींदो आहे सदाई हथ में कबूतर हूंदो तितरनि जो आशिक़ हूंदो सदाई तितरनि जे इश्क में मह लॻो पियो हूंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो पाण नबी साईं फरमाया त कंहिं शइ जी मोहबत कंहिं शइ जो इश्क माण्हूअ खे अंधो ऐं भोड़ो ऐं गूंगो ऐं चरियो ऐं पागल बणाईंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो पाण संभालियो सियाणा थियो अल्लाह ताला मजबूर थियण खां पाक आहे अल्लाह ताला इश्क खां पाक आहे अल्लाह ताला मोहताज खां पाक आहे हाणे सभु बुलंद आवाज़ सां चओ त अल्लाह नबीअ ते आशिक़ न आहे मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह जो आशिक़ ऐं परवानो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो ईमान पंहिंजो बचायो मां तव्हां पुछा थो कयां माशूक आशिक़ खे धमकियूं ॾींदो आहे कन आशिक़ माशूक खे हाँ नसे बुलंद आवाज़ सां ॿीहर सोची जवाब ॾियो आशिक़ माशूक खे धमकियूं ॾींदो आहे कन माशूक आशिक़ खे हाणे माशूक न जे अल्लाह माशूक हुयो हेॾे निहारियो अल्लाह जेकॾहिं प्यारे नबीअ जो आशिक़ हो ऐं मिठड़ो मोहम्मद करीम माशूक हो त पोइ अल्लाह साईं धमकियूं छो को ॾे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो लन अशरक लयहबतन अमलुक वला तकूनन मिनल खासिरीन ओ मुंहिंजा प्यारा नबी तुम प्यारो पंहिंजी जाइ ते आहे पर हाणे जेकॾहिं तोखां बि शिरक थियो त इहा ॻाल्हि ॿुधी छॾ पोइ मां अल्लाह सॼी ज़िंदगी जा अमल तुंहिंजा चट करे तोखे ॿी खसारे वारनि मां बणाए छॾींदोमांइ जे अल्लाह आशिक़ हो त नबी साईं खे ईअं धमकी छो ॾे पियो मालूम थियो त अल्लाह आशिक़ न हो प्यारो नबी अल्लाह जो आशिक़ हिकिड़ो मौक़ो थी वियो कल खोले ॻाल्हि ॿुधो नबी साईं जो सदाई रूट हुआ नज़र आयो टे पहिरीं निमाज़ खां पोइ नबी साईं सभिनी घर वारनि खे टेम ॾींदा सभिनी खे पंहिंजो मोड़ो ॾेखारींदा हिक ई वक़्त में नबी साईं खे 9 घर वारियूं हाल आया रातियूं त नबी साईं विराए छॾियूं हिक रात हिक घर वारी खे ॿी रात ॿी घर वारीअ खे टी रात टी घर वारीअ खे पर टे पारी नमाज़ खां पोइ साईं नवनी घर वारनि खे पंहिंजो मोड़ो ॾेखारींदा ऐं उन्हनि जो बि मोड़ो ॾिसंदा पोइ हिकिड़ी घर वारी नबी साईं खे माखीअ जो शरबत पीआरींदी पोइ देरि कंदी वेचारी चवंदी त इहा घड़ी बि मिठड़ो मोहम्मद करीम मां सां वेह माखीअ खे खणे आराम सां वरी माखी लाहे गिलास में वरी आहिस्ते आहिस्ते चमची हलाए 5-10 मिंट नबी साईं जा वठी वेंदी
हाणे ॿियनि घर वारनि खे तकलीफ़ थी त नबी साईं इन वटि घणो छो था वेहनि पोइ सभिनी पाण में सोच वीचार कयो त साईं माखीअ जे करे था वेहनि हाणे हीअं कयूं त माखीअ वारो शरबत साईं खां बंदि करायूं पर कीअं बंदि कयूं पाण में मशवरो कयूं त हीअं था कयूं नबी साईं जॾहिं तूं मुबारक के सिंगी करे चऊं त साईं तव्हांजे वात मुबारक में शराब जी बुए थी अचे पोइ असांखे उमेद आहे इंशाअल्लाह नबी साईं माखीअ वारो शरबत पीअण बंदि करे छॾींदा घणो टेम इन वटि न वेंदा और नबी साईं माखीअ जो शरबत पी जॾहिं आया आहिनि पहिरीं घरवारीअ चयो अल्लाह अकबर साईं तव्हांजे वात मुबारक मां शराब जी बुए थी अचे साईं फरमायो मां त शराब फरमाया अय्युहन नबी लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मर्ज़ात अज़वाज ओ मुंहिंजा प्यारा नबी लिमा तुहर्रिम शाजे लाइ तूं अल्लाह ताला जी हिलाल शइ हराम कई थी घर वारनि खे ख़ुशि करण जे लाइ कसम खयो थी त माखी मां न खाईंदुमि माखीअ जो शरबत न पींदुमि ओ मुंहिंजा प्यारा नबी हाणे जो हाणे कसम टोड़ माखी खा न त मां तुंहिंजी सॼी उमत जे मथां माखीअ खे हराम थो कयां नबी साईं ने यकदम माखी घुराई आहे कसम टोड़ियो अथऊं माखी खाधी अथऊं 3 ॾींहं कसम जो कफ़ारो रोज़ो रखियो अथऊं उन महिल ई अल्लाह जो हुकुम मञियो अथऊं मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइयों अल्लाह साईं जो इश्क में पाक का जो आशिक मजबूर थींदो आहे आशिक खे जीअं माशूक चवे ईअं आहे कि न तव्हांखे बि माशूक अंगल कंदा आहिनि मूंखे मोबाइल वठी ॾे मूंखे ओपो वठी ॾे मूंखे पोपो वठी ॾे मांखे हिकिड़ो दोस्त चइबो चई दुआ थो घुर मां चयो छा चई साईं दुआ घुर त अबो मरे मां चयो फ़क़ीर छा थो चवे दिमाग़ त जाइ ते थी चई हा साईं मां चयो छो थो पीउ खे मारे चई साईं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे मां हुन ते आशिक़ु आहियां उहो मुंहिंजो माशूक़ आहे हुन मूंखे अंदरि कयो आहे त मूंखे मोटरसाइकिल वठी ॾे हाणे मां आहियां ग़रीब पैसा आणिया काथो हुनखे ख़ुशकीअ कयां मोटरसाइकिल कीअं वठी ॾियां चवां थो त अबो मरे सभु रोअण में पूरा हूंदा मां अबे जी हिकिड़ी मेह काए विकिणी करे हुनखे मोटरसाइकिल वठी ॾियां चओ त आशिक मजबूर हूंदा आहिनि चओ मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो नबी साईं अल्लाह जो आशिको जो अल्लाह जी मोहब्बत में नबी साईं पंहिंजी चीज मुबारक शहीद कराए और नबी साईं ने चीज मुबारक रंगारंदा वो चीज चुमी ॾेई फरमाईंदा तूं सभिनी आंगुरनि खां नंबर खणी वई तू वॾी इज़त मान शान वारी बणजी वई जो अल्लाह जे इश्क में अल्लाह जी मोहब्बत में अल्लाह जी वदानियत में पंहिंजी रतबाई थी पाण खे ईज़ा ॾिनो थी अल्लाह जे रस्ते में अल्लाह जे इश्क में तूं कुर्बान थी वई जीज तोखे मुबारकूं हुजनि तूं सभिनी आंगुरनि जी इज़त मान में शान में सरदार बणजी वई आहीं नबी साईं अल्लाह जो आशिक़ दंद मुबारक नबी साईं जो शहीद थी पियो साईं तेरी मुबारक ते दंद रखी साईं चुमे ॾेई दंद मुबारक खे फरमाईंदा ओ दंद तोखे मुबारकूं हुजनि तूं वॾी इज़त वारो बणजी वई वॾे शान वारो बणजी वई अल्लाह जी मोहब्बत में तूं कुर्बानी ॾिनी आहे तोखे मुबारकूं हुजनि तूं सभिनी दंदनि खां मान मर्तबे में इज़त ऐं शान में गोए खटे वई मुबारकूं हुजनि दंद तोखे मुबारकूं हुजनि तूं सभिनी जो इज़त ऐं मान ऐं शान में दंदनि जो सरदार थी चुको आहे ताइफ़ जी भरी बाज़ार में ताइफ़ वारा कुत्ता मोकिले नबी साईं खे
तकलीफ देने की कोशिश ना कर। ओ कुत्ता टोर दादा जन जने वे जा तो रोई पिया कुत्ता। नबी ज़ेंगे कदरन मुबारक ने मुंडी केरे अखिन मुजारो कतार पानी आरे चंदा वल्लाह यशहद इन्नका लरसूलुल्लाह। साईं तुम अल्लाह जो सचो रसूल आहे ताइफ वारा चरिया थिया तो हिन था सुञाणन असांखे बि रब सुञाण पंहिंजी अखियुनि में आहे। तव्हां नबी हो, तव्हां रसूल हो, तव्हां प्यारा अल्लाह जा पैगंबर आहियो। साईं महिरबानी फरमाए तव्हां मोटी वञो। ताइफ वारा वॾी तकलीफ़ ॾींदा तव्हांखे। नबी साईं जन खिली वेठा। साईं जन भाकुर पाता कंहिंखे कुतनि खे। आशो दा नबी ज़ैन सजी दुनिया लाइ रहमत बणजी आया। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। प्यार करे कुतन साईं जन फरमायो रो न परेशान न थियो। भले ताइफ वारा जेडो भी मां मोहम्मद करीम के इज़ान जेतरी भी तकलीफ ॾियनि मां अल्लाह जे इश्क में, अल्लाह जी मोहब्बत में, अल्लाह जे प्यार में हर आंज हर इज़ा हर तक जो सजो जिस्म हथर जिस्म मुबारक खून मुबारक में रंगीन बणजी वियो। साईं जन लत मुबारक खे खणी करे हीअं साईं जन ॻाल्हाईंदा फरमाईंदा औरत तूं मुबारक जे लाइक़ आहीं जो अल्लाह जी राह में तूं क़ुर्बानी ॾिनी आहे। अल्लाह तोखे पंहिंजी हालत में रसी विझी घुटा ॾिना विया। साईं जन खे सजदे जी हालत में उठ जा होज रखी साईं जन खे तकलीफ़ ॾिनी वई। मुझे प्यारे नबी के अल्लाह जे इश्क में एडो इज़ायो जो मुझे प्यारे नबी के जादूगर कोठो अल्लाह मुझे प्यारो नबी जादूगर ना है भोपो ना है मां अल्लाह जो रसूल वला रसूल अल्लाह व खातमन नबी। असमत मोहम्मद मुस्तफा ताजदार खत्म नबूवत नारे तकबीर। आ मुझे प्यारे नबी के नऊज़ बिल्लाह चरियो कोठो नबी ज़ैन ज़मीन दी बयान अल्लाह वल्कलम वमा यस्तरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून। ओ मुझा प्यारा नबी तोखे मुझे इश्क जे करे चरियो दा चल हाणे मां अल्लाह साईं तो सफ़ाई बयान कयां तो मुझा प्यारा नबी तूं चरियो न आहे तूं त सियाणनि जो भी सरदार बणजी आयो आहीं। नऊज़ बिल्लाह नबी साईं पागल कोठो वियो। नबी साईं खे गॾे आणे काफ़रनि चयो अबू जहल उतरे शेबे अबू लहब वारनि त तूं न चरियो आहे तूं अलाए छा थो ॻाल्हाए तूं वञी पंहिंजो इलाज कराए तूं नबी न आहे। नबी साईं खे ॾाढो दुख थियो। साईं जंग में आया अल्लाह ॼाणे तो रोयनि था अखियुनि मुबारक में पाणी वहे ॾाढो नबी साईं खे असर पियो दिलि ते दुख थियो। मुझे चरियो था चवनि हे मूंखे नबी नथा मञनि पाण सां साईं जन ॻाल्हाईंदा त जाई बि तूं नबी न आहीं छा। केॾो सदमो थियो। पंहिंजी दिलि मुबारक तूं ॿार लाहिण जे लाइ साईं जन वण खे सॾु कयो या शजर वण हेॾे तां मां मोहम्मद करीम जे करे नबी आहियां त मुंहिंजे सॾ ते वेझो थी आ।
नबी सैयन वन के सदके वन जमीन चीरे मुझे प्यारे नबी जे खदमत देखे नबी सैयन उठी पिया खुशी में वन के भाकुर दा पान चुम्यो दा देन फरमाइंदा वन मां मोहम्मद करीम जे दिल जो बार लाए चली सुभान अल्लाह। ओ मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाइयों दादा नबी से दुख मिठा अल्लाह जे इश्क सोशल बाइकाट के वो नबी सैयन 3 साल नबी सैयन को गालान लाए तैयार नबी सैयन वेहन लाए तैयार नबी सैयन हाथ मिलान लाए तैयार नबी सैयन जुबान मुबारक मु कुरान मजीद बुधन लाए तैयार नबी सैयन के सीधो सामान देन लाए तैयार मुझे प्यारे नबी जे और न्यान के उतवे से बेवारन तलाका दई छरियो मुझे प्यारे नबी के आखिर अबानो वतन शनो पियो काबतुल्लाह जी जुदाई बर्दाश्त करनी पई सैयन काबे जे गिलाफ के चिमड़ी चवंदा ओ काबा मां मोहम्मद करीम जी दिल त नथी चवे जो तो खो जुदा जा ओ मकामो जी दिल त नथी चवे जो मां तोखे छड्या मां जो अबानो वतन हे मुझो मादरी वतन हे मुझी मिठी अम्मा आमना जो वतन हे मुझे मिठे अबे अब्दुल्ला जो वतन हे मुझे दादे अब्दुल मुत्तलब जो वतन हे मुझे अबन दादन परदादन जो वतन दिल नथी चवे मको छड्या पर शाह अल्लाह जे इश्क में मां मोहम्मद करीम के ताजी जुदाई बर्दाश्त करनी दी पे रब अदखिलनी मुदखल सिद्क़ व अखरिजनी मुखरज सिद्क़ वजअली मिन लदुनका वजअली मिन लदुनका सुल्तानन नसीरा नबी से दुख ॾिठा पोइ अल्लाह ताला तॾहिं नबी संगे मेराज वारे तोहफे सां नवाज़ अल्लाह फरमायो जिब्रील भज मुझे प्यारे नबी के वठी मुझे इश्क में मुझे प्यारे नबी दुख ॾिसी वरी दुख ॾिठा गम सही वरी गम सठा दे तकलीफ़ां बर्दाश्त करे वरी तकलीफ़ां बर्दाश्त कयूं दे वारो कर मुझे प्यारे नबी के वठी मां अल्लाह सा वाजो ने इश्क निभाया वाजो मुसा मोहब्बत निभाई दे वाजो मां अल्लाह जी वहदानियत बयान कई दे देर न करो मुझे प्यारे नबी मिठे मोहम्मद करीम के वठिया त मां अल्लाह सही सोने नबी के पानी ज़ियारत कराया माखे डिठो न दे तरे में मूसा एडो इश्क माखे कचारी मूसा न कई दे तरे में मूसा जी मोहब्बत मां जी ज़ियारत न कई दे तरे में मां अल्लाह जी वहदानियत बयान कंदो रहा हाने वठी अच मुझे प्यारे मोहम्मद करीम के रूबरू मां पंहिंजी ज़ियारत भी करायास कचहरी भी नसीब फरमायास त मां अल्लाह सही पंहिंजो अर्श मौला भी ॾेखारियास त मां पंहिंजी कुर्सी भी ॾेखारे छॾियास सुभान अल्लज़ी अस्रा बिअब्दी पाक आवाज़ ज़ात जे पंहिंजे बाने खे शेर करायो अस्रा बिअब्दी कन नूरी कन मलाइकी मता मां गलत पढ़दो या मलाइकी हुजे मता नूरी हुजे ये संजा दोस्त चवंदा नबी सही नूरा नूर नूर में पैदा थियन मलाइका केर पैदा थियन मलाइका मलाइकन के न अबो न अम्मा न बच्चा न बार न घर न घाट न खाएं न पियन मुझे प्यारे नबी के घर घाट होयो करन न बच्चा बार होया करन न जालू होयो करन न अबो अम्मा होया करन न पान नबी से इनकार कयो तो मां मलाइक न गाल खत्म थी कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक सैयद फरमायो मां वटि अल्लाह जा खज़ाना न अथव मां गैब जो इल्मु न ॼाणींदो आहियां मां मलाइक न आहियां मां इंसान आहियां मां बशर आहियां अल्लाह मूंखे नबी बणायो आहे
मुझे मतो कुरान नाज़िल क्यों थे मां वो कुरान मजीद ताके बुधाना वा तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्द लियकून लिल आलमीन नज़ीरा। कुरान तो चवे तो मुझे प्यारो नबी इंसान नबी से पाण तो जो मां इंसान असां जो नबी से के इंसान मनींदासीं छो तो अल्लाह नबी से के इंसान तो चवे प्यारो नबी पाण के पाण इंसान तो चवे जो असां जो सोनो नबी आला दर्जे जो इंसान जो अफजल दर्जे जो इंसान एकड़ा वरी असां ते इल्जाम में वेठा देवा भी नबी से के पाण जहिड़ो था चवनि अरे न्यारो कुरान मजीद मुझे मथे थिया जेको नबी से के पाण जहिड़ो चवे वो मुसलमान ही न वो काफिर वो लांटिया वो जिंदगा वो दुनिया में भी तबाह बर्बाद आखिरत में भी रुसवा ख्वार असां चवंदा नबी से असां मुआ पर असां जहिड़ो कीअं नबी से असां जहिड़ो थियो जे साईं जी तारीफ में सॼो कुरान भरियो पियो आहे मां वटि चयो न त तव्हांखे मां नबी साईं जी तारीफ में कुरान शरीफ़ जूं आयतूं ॿुधायां अल्लाह ॼाणे थो ॾींहुं सॼो खुटी वेंदो शाम थींदी नबी साईं जी तारीफ में कुरान मजीद जूं आयतूं न खुटी सघंदी नबी साईं पाण जहिड़ो नबी साईं खे केरु चवंदो जो नबी साईं असां असां जहिड़ा न आला दर्जे जा इंसान अफजल दर्जे जा इंसान ये वरी जे तो त नबी से मलाइकन मुनाए नबी अल्लाह जे नूर माया हाने मां तव्हां खां पुछा थो कयां कुरान सचो कन हे मुल्ला सचो कुरान मजीद जे लम यलिद वलम यूलद नंढड़ी सूरत सूरह इखलास पढ़ो घर में वही माना दसो अल्लाह तो फरमाए न मां के मुंह पैदा थिया न मुमा को पैदा थिया गाली खत्म थी वई त प्यारो नबी अल्लाह मुंह पैदा न थिया इंसान मुंह पैदा थिया अने भी रही क्या मुझे अजीजो संभालियो पाण सियाणा थियो जो नबी साईं जन इंसान है आला दर्जे इंसान के इज्जत ही नबी साईं जे सदके नसीब थी नूर जी तक हैसियत ही ना है नूर तो नबी साईं जे दर जो दरबाना नौकरा गुलामा अल्लाह जाने तो नबी साईं जी जुती मुबारक जे कने ऊंधड़ी थी पवंदी त सैकण वारो चीफ सरदार मलाइकन जो हज़रत जिब्राइल अमीन पाण हूंदो नूर जी हैसियत घटा नबी साईं जे सदके इंसानन जी हैसियत चो मथे मथे चो आ कुरान में अल्लाह वलक़द करमना बनी आदम अल्लाह बराबर मां मलाइक भी पैदा किया बराबर मां अल्लाह नबी पैदा किया बराबर मां अल्लाह कमो पेशल हजार मखलूकातूं पैदा कयूं पर जेका इज्जत मां आदम जी औलाद खे ॾिनी आहे अहिड़ी इज्जत कंहिंखे ई न ॾिनी आहे साईं एॾो आदम जी औलाद खे छो इज्जत सां नवाज़ियो थी अल्लाह फरमाए हिन जे करे जो हिन आदम जी औलाद मां पंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जहिड़े लाल खे पैदा फरमायो कुरान तो चए मुंहिंजा अज़ीज़ो इज्जत इंसान जी नबी साईं जे करे मथे आहे नूर जी न जिन्हनि जी न आहे सम्झो कुरान मजीद खे मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो नबी साईं खे अल्लाह ताला मेराज करायो अल्लाह ताला अर्श मुअल्ला ते घुरायो अल्लाह ताला पंहिंजी ज़ियारत सां नवाज़ियो किसो तमामु वॾो आहे ॻाल्हियूं खोड़ आहिनि मथो निमाज़ जो वक़्फ़ो बि आहे वरी तव्हांखे मानड़ी बि खाइणी आहे तव्हांजी पिट बि क़तल ते ॻड़ो आहे तंहिंजे करे हाणे मां तव्हांजी पिट न खणंदुसि छो त इहो तफ़सील आहे वॾो वरी असरा बेअब्दी लैलम मिनल मस्जिद हराम वरी हिन ते ॻाल्हाईंदा त वरी इलाही टाइम लॻी वेंदो मां सिर्फ़ु तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त हे मेराज जो महीनो निमाज़ जो महीनो अथव
नबी सही ता असांजे लाइ तोहफ़ो वठी आया अल्लाह साईं को नमाज़नि जो अॼु इरादो कयो जो नबी साईं जे तोहफ़े जो क़दुरु कंदासीं चयो इंशाअल्लाह नमाज़ जा पाबंद थींदा त आम यारनि जा तोहफ़ा संभाले वेठा हिकिड़े मौली साहिब खे ॾिठो मुंडी पाती पई मां चयो मोला हे छा थियो थी चई साईं नचो मां चयो छो चई साईं हिकिड़े मिड़े प्यारे माण्हूअ जी निशानी आहे वरी हिकिड़े ईअं मुजाहिद खे ॾिठमि हर जलसे में अचण वारो वॾी सुभाणे अल्लाह चवण वारो कंगण पातियूं पियो मां चयो फ़क़ीर तोखे वरी काॾो हवाए लॻी अहिड़ो कंगण छो पातो अथई चई साईं मिड़े प्यारे माण्हूअ जो तोहफ़ो आहे मां चयो प्यारे माण्हूअ जो कन माणीअ जो यारनि सिंगरनि लिमरनि जा तोहफ़ा संभाली वेठा हो उन साईं जो तोहफ़ो नथो संभालिजे जेको तव्हां असांजे लाइ मके में रुनो मदीने में रुनो काबे में रुनो मस्जिद नबी में रुनो पिछाड़ीअ मेराज वारी राति बि तव्हां असांजी भारत अल्लाह खे रूबरू बि कया अॼु इरादो कयो न साईं जे तोहफ़े जो क़दुरु कंदा जो पंजगाना नमाज़ पढ़ंदा जो बचनि ॿारनि खे बि नमाज़ी बणाईंदा कहिड़ा कहिड़ा घरनि में लठ खणंदा नमाज़ जे लाइ लठ न खणंदो अबा मां बि खाइण लाइ थो चवां हाण लाइ नथो चवां सुस्त न थियो मूंखे तव्हां बहादुरनि जी ख़बर आहे त तव्हां केॾा शींहं हो लठ खणो हणो न लठ खणण मां तव्हांखे सेखारियां थो ॿई हथ ईअं लठ में विझी हेठे चुप ते मथे ॾंदनि जी भीड़ चाढ़ियो ईअं तारा फुटारे घरवारी जो पढ़े थी कान अचे आवाज़ कने इहो कमु तव्हां नथो थिए त भला हीअ वाट इहा त सोली आहे न ॿाहूं ॿधो मिंथा कयो मेड़ियूं कयो ख़र्ची हला तव्हां बि वरितो था पैसनि खे लिकाईंदा ॿिया सुथण में बि खीसा ठाराया अथव वॾा के ज़ालिमो अजीज़ो दुआ है अल्लाह ताला मुझे टूटा फूटा भाग मंजूर फरमाए दुआ आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।